असां जॾहिं पंहिंजे आसपास मौजूद शयुनि खे ॾिसूं था त उहे सभु शयूं इंतहाई बहितरीन तरीक़े सां तरतीब ॾिनल नज़र अचनि थियूं, जीअं उन्हनि खे कंहिं सोचे सम्झे ठाहियो आहे। पर ईअं हरगिज़ न आहे। हर जानदार ऐं दुनिया में मौजूद हर शइ माहौल जे हालतुनि करे तब्दीलीअ मां गुज़रे थी। माज़ीअ में हर शइ ईअं बिल्कुलु न हुई जीअं असां अॼु ॾिसूं था। हर शइ वक़्तु गुज़रण सां गॾु तब्दील थींदी रही आहे। चार्ल्स डार्विन जे नज़रिए इर्तिक़ा इहो साबित कयो आहे त असां सिर्फ़ हिन दुनिया जे माहौलियाती हालतुनि करे मुख़्तलिफ़ मरहलनि मां इर्तिक़ा करे हिते पहुता आहियूं। इर्तिक़ा हिकु फितरत जो कानून आहे। माहौल जे हालतुनि सां गॾु माहौल में मौजूद शयुनि में बि तब्दीली अचे थी। हर जानदार जो हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ हुजण जे बावजूद बि उन्हनि जे विच में इर्तिक़ाई रिश्तो मौजूद आहे। बैक्टीरिया खां वेंदे मगरमच्छ ऐं रंग बिरंगी गुलनि खां वेंदे वणनि ताईं सभई जानदार हिक ॿिए सां इर्तिक़ाई रिश्ते में ॻंढियल आहिनि। डार्विन जे हिसाब सां ज़िंदगीअ जी हर शिकिल जी शुरूआति हिकु ई आहे। इहा शुरूआति असुल में इंतहाई सादन क़िस्मनि जे सेलनि खां शुरू थी जेके पाणीअ में ठहिया। घणे वक़्त गुज़रण खां पोइ उन्हनि सेलनि में तब्दीली ईंदी वई। उन मां ई इर्तिक़ा जे ज़रिए हिक शाख ॿूटनि जनम वरितो, जॾहिं त ॿी शाख मां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा पाणीअ वारा जानवर पैदा थी पिया। अहिड़ी तरह सां मच्छियुनि जहिड़ा जानवर वजूद में आया। उन्हनि शुरूआती मच्छियुनि मां घणा ई इर्तिक़ाई मरहला पैदा थिया। हिकु मरहलो उन्हनि मच्छियुनि ताईं पहुची वियो जेके असां अॼु बि ॾिसंदा आहियूं, जॾहिं त ॿिए मरहले मां अहिड़ा जानवर वजूद में आया जिन खे टिपड़ मौजूद हुआ। उहे उन जे करे पैदा थिया छो त ख़ुश्कीअ जे मौसम में नदियूं सुकी वेंदियूं हुयूं। अहिड़ियुनि हालतुनि में हवा में साह खणण जी सलाहियत लाज़िम हुई। उन जी सलाहियत जे करे अहिड़ा जानवर बि पैदा थिया जेके ख़ुश्की ऐं पाणी ॿिन्ही में ज़िंदा रही पे सघिया। उन्हनि मां घणा जानवर ख़ुश्कीअ में ई रहण लॻा ऐं वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु वॾा थींदा विया। किरड़ियुनि जहिड़ा ई जानवर ख़ुश्कीअ में रहण वारनि जानवरनि मां पहिरियां जानवर हुआ। उन्हनि मां ई कुमियूं ऐं ॿिया रेड़ियूं पाईंदड़ जानवर थिया। उन्हनि जानवरनि मां 3 वॾा इर्तिक़ाई मरहला गुज़रिया। उन्हनि मां हिकु मरहलो उन्हनि जानवरनि जो आहे जिन खे पर हुआ, जेकी नंढी उॾाम जे क़ाबिल हुआ। इर्तिक़ा जे उन मरहले मां ई पखी ठहिया हुआ। उन्हनि मरहलनि जी ॿी शाख डायनासोर्स ताईं पहुती। उहे वॾा जानवर घणे वक़्त ताईं हिन दुनिया में आबाद रहिया, पर ओचितो ज़मीन में थींदड़ तब्दीलीअ जे करे उहे जानवर ज़िंदा न रही सघिया। शुरूआती किरड़ियुनि जहिड़नि जानवरनि जी 3 शाख बिल्कुलु मुख़्तलिफ़ क़िस्म जे मरहलनि में इर्तिक़ा कई। उन जी शाख मां नंढा नंढा जानवर वजूद में आया जंहिंजा ॿार पेट में परवरिश कंदा हुआ। उन्हनि नंढनि जानवरनि खे वॾनि जानवरनि मां हर वक़्तु ख़तरो हूंदो हो। उन्हनि खे पंहिंजे बचाव लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमाल करणा पिया। उन्हनि मां ई चूहनि जहिड़े नस्ल मां ॿिया खीर पीअंदड़ जानवर पैदा थिया, यानी मैमल्स। उन्हनि जी हिकु शाख वणनि ते रहणु शुरू कयो। ज़िंदगीअ जे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लाइ उन्हनि जा दिमाग़ तेज़ीअ सां वधंदा रहिया। अहिड़ी तरह उन्हनि मां भोलड़ियुनि जी नस्ल शुरू थी। हिक ॿिए इर्तिक़ाई शाख मां गोरीला जहिड़ा जानवर ठहिया जेके वणनि मां लही ज़मीन ते रहण लॻा। उन्हनि मां ई इंसाननि जी नस्ल शुरू थी। उन इर्तिक़ाई नज़रिए खे साबित करण लाइ डार्विन वटि सिर्फ़ हिकु सवाल जो जवाब न हो। उहो ही हो त इर्तिक़ाई नज़रिए मुताबिक़ हीअ ज़मीन तमामु घणी पुराणी हुई त सवाल इहो पे पैदा थियो त केतिरी पुराणी। डार्विन वटि उन वक़्तु उन सवाल जो को बि जवाब न हो। बस हू इहो ई चई पे सघियो त हीअ दुनिया 15 या 20 करोड़ साल खां घटि उमिरि जी न आहे। उन दौर में बि डार्विन ते एतिराज़ करण वारनि जी कमी न हुई। उन्हनि जो वॾो नुक़्तो इहो हो त डार्विन वटि उन वक़्तु अहिड़ो को पको सबूत न हो त दुनिया जी उमिरि केतिरी आहे, जॾहिं त अॼु साइंस जे हिसाब सां हीअ दुनिया 4 अरब साल पुराणी आहे। पर काफ़ी मज़हबनि में
डारून जे ॾिनल नज़रिये खे ग़लति करार ॾिनो थो वञे। साइंस में डारून जे नज़रिये खे वॾी अहमियत हासिल आहे।